THN न्यूज़। वगण ऐं भरपासे जे सवें नंढनि वॾनि ॻोठनि थैड़ी हाशिम, चौधेरो, यारोदेरो, आली खबड़, कलोड़ा, खेरमंद मुगेरी, वक्का मोरी, अलिया साबो, सोबदार जतोई समेत ॿियनि ॻोठनि में पोखियल सारियालो फसल पची रास थी सट कुट थियण बाद विकिरो थियण लाइ मार्केट पहुची वियो। तमाम घणी मेहनत, सख्त तकलीफ़ुनि ऐं घणनि ख़र्चनि बाद हारनि पारां पोखियल सारियालो फसल पचण बाद वापारियुनि अघ में ओचितो लात करे फी मण 2000 मुक़ररु करे छॾियो। वगण में हुकूमत पारां सारियुनि जी ख़रीदारी लाइ पास्को जो सेंटर क़ाइमु न थी सघियो ऐं नई वरी निगरान सिंध सरकार पारां सारियुनि जो को सरकारी अघु मुक़ररु कयो वियो। ग़रीब मिसकिन हारियुनि पारां सारियुनि जो मुनासिब अघु न मिलण सबबि कर्ज़ी थियण जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। उन सिलसिले में वगण वासी हारियुनि THN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हाणे असांजे मथां रोम कयो, जेके असां दवाऊं वरितियूं आहिनि केॾियूं असांखे महांगियूं मिलियूं आहिनि ऐं भाण असां केतिरा महांगा मिलिया आहिनि ऐं असांजो फसल अधु थी वियो आहे। असांखे कम से कम मार्केट में वञूं था त कुझु में कुझु न आहे त मिले असांखे 5000, 5 न त पोइ 4000 त रेट मिले न। असांजे जेके असां ॾेई उन सिधा था थियूं न, असांखे बशकीना त कोन। जेके बि डीलर आहिनि असांखे जन ॿिज ॾिना आहिनि, जन भाण ॾिना आहिनि, उहे असांखे बशकीना त कोन्हे। केतिरो असांखे महांगो मिलियो आहे। हिकु असांजो फसल अधु थी वियो आहे। एतिरो कयो त असां उनखे ॾेई सिधा था थियूं न। एतिरो असांजे मथां रहम था कयो, असां सिधा था थियूं न। सादा 4000 खनि त हुजे न 5, हिन में छा थो थिए। हाणे त आलू अन था ॾियूं 2000 में था वठनि, छो बि अन अधु फुरियो आहे। पोइ कंहिंखे जो बीमारी लॻी आहे त हुन लाचार खां सॾु करायूं। सुको अन जो कुझु रेट अहिड़ो थिए त ग़रीब माण्हू कर्ज़ लाहियूं न, शाम कर्ज़ लहंदा। अलाह जी महिरबानी सां ॿी त हाणे सस्ता बची आहे, शुकुर आहे। ग़रीब मतिलबु पेट भरे खाइनि था। करायासीं ॿिज महांगा, दवाऊं महांगियूं, भाण महांगा, ग़रीबत आहियूं। रखतुनि ते वरिता अथऊं, पंहिंजे घर में न आहे वैसे त रख ते वठी वरिता अथऊं। ॿिज, भत, भाण, हर शइ हर बि रख ते आहे। पर असांजे अन लपड़ीअ बि थोरो वधा आहिनि। सुभाणे अन वाल असांजो को वठी वरी साॻो असांखे ॿीणो कटी 4000 मणो 6000 अलाह ॾिसो त असां चांवर वरितासीं। परोका धकियल आहियूं, पर बि असांजो फसल न थियो। हेल वरी साॻी बीमारी एॾी आहे जो उहो मुल्क न आहे। जा पचाया इहो न त असां वटि आहे, पर जा पचाए बीमारी आहे। अधु फसल थो लहे, लाचार खां सॾु था करायूं, मजबूरीअ खां सट माण्हू न कराए, लॻाह में फ़ाइदो आहे। अचो वञो आहे, 5 ॿिंडियूं पलाल थींदियूं आहिनि। हाणे त असांखे मजबूरी खां सॾु था करायूं। 2000 में माण्हू सारी जो न आहे, मुनासिबु न आहे। 2000 रुपया त किलो सारी वठी ॿिज पोखियो आहे। हाणे त असां मुनासिबु न आहे जो असां 2000 असांखे मिलनि मण जा। इन करे असां रोड ते बीठा आहियूं, सॾु कुॾु हलंदी पियूं। फसल घटि थियो आहे, जीत वारे खाई आहे। फसल पोइ थो वञे पियो, पूरी नथी पए। हर शइ महांगी, सॼो साल महांगो पियो खाधोसीं। हाणे सारी सफ़ा पोइ हुकूमत लाहे छॾी आहे, या वापारी लाहे छॾी आहे, या वॾा डीलर आहिनि उन लाइ सारी खे पोचे करे छॾियो आहे। इन करे अपील आहे, महिरबानी करे थोरो चानस ॾियो सारी खे, त असांजा कर्ज़ बर्ज़ लहनि। जेको असां वठी खाधो आहे सावण सियारो 5000 थींदो तॾहिं कर्ज़ लहंदो। सुकी सारी आहे, छंडी फूकी अशी सिर ते पचे 5000 मण ते तॾहिं असांखे बचे। 4000 टिनि ते असांखे नथो बचे कुझु बि, का शइ कान। असांखे कर्ज़ बि कोन था हलाने, बचड़ा रोडनि ते बीठा आहियूं। वगण वासी हारियुनि मुतालबो कयो आहे त सारियुनि जो अघु घटि में घटि 4000 मुक़ररु करे असांखे कर्ज़ी थियण खां बचाए बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन बक्सल खान सां गॾु ज़ुबैर तुनियो, THN न्यूज़ वगण।